अस्सलाम वालेकुम। आज जो टॉपिक आहे इल्म कीमिया ऐं मुआशरो, केमिस्ट्री इन सोसाइटी। असां हिनखे ईअं करे चवंदा आहियूं त इल्म कीमिया जो मुआशरे सां तालुक़। जॾहिं असां नज़र विझंदासीं इल्म कीमिया जे इल्म ते ऐं मुआशरे ते त ॾिसंदासीं त इल्म कीमिया जो मुआशरे सां गहरो लाॻापो आहे। छाजे करे उन जा टे मक़सद आहिनि। हाणे मक़सद नंबर पहिरियों त इल्म कीमिया अमली तौर ते इस्तेमालु थिए थो। अमली तौर ते इस्तेमालु करण जो मक़सद इहो आहे त केतिरा ई अहिड़ा कंपाउंड हूंदा आहिनि, हज़ारे कंपाउंड, लखे कंपाउंड अहिड़ा आहिनि जेके असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इस्तेमालु कयूं था। जीअं दवाऊं हिकु इल्म कीमिया जा कंपाउंड्स आहिनि। इल्म कीमिया जूं ठहियल दवाऊं असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो त अक़ली दलील दुनिया के न कायनात के समझण जे लाइ त कायनात कीअं वजूद में आई, या कायनात छाजी ठहियल आहे, सिज छाजो ठहियल आहे, चंड छाजो ठहियल आहे, कीअं ठहियल आहे, उन में फोर्सेस कहिड़ा आहिनि, पाणी सख़्त शयुनि सां यानी लोह खां मुख़्तलिफ़ छो आहे, इहे सभु शयूं सम्झण जे लाइ असांखे इल्म कीमिया जी ज़रूरत पवंदी आहे। टियों मक़सदु आहे त इल्म कीमिया जो साइंस जे ॿियनि ब्रांचुनि सां गहरो लाॻापो आहे, गहरो तालुक़ आहे। कीअं? जीअं इल्म कीमिया जो तालुक़ आहे बायोलॉजी सां, त अहिड़े तरीक़े सां ॿियूं जेके ब्रांचुस आहिनि उन्हनि सां उन्हनि जो तालुक़ आहे। जेकॾहिं असां मिसाल वठूं त भई इल्म कीमिया असांजे मुआशरे सां कीअं रिलेटेड आहे, त असां ॾिसंदासीं हिकु कंपाउंड जो हिकु मिसाल वठूं था जीअं क्लोरीन आहे। क्लोरीन हिकिड़ो कमर्शियल कंपाउंड आहे। कमर्शियल कंपाउंड हुनखे चइबो आहे जेको इंडस्ट्री में यूज़ करे मुख़्तलिफ़ कंपाउंड्स ठाहे उनखे विकिरो करे ऐं जेके आहिनि सो पैसो कमाए सघे। त क्लोरीन उहो कंपाउंड आहे जंहिं मां 1000 खां वधीक मुरकब ठाहिणा आहिनि, 1000 खां वधीक शयूं ठाहिणा आहिनि, जिन में कुझु जेके कंपाउंड आहिनि उन्हनि जा नाला या जीअं पीवीसी पॉलीविनाइल क्लोराइड जंहिंखे असां प्लास्टिक जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, ब्लीचिंग एजेंट, ब्लीचिंग पाउडर जेको ब्लीच वग़ैरह जे लाइ यूज़ थींदो आहे, जरासीम कश दवाऊं, उहे दवाऊं जिन सां जरासीमनि खे मारियो वेंदो आहे, गारीगर सॉल्वेंट्स डिफरेंट क़िस्म जा, कीड़ा मार दवाऊं, रिफ्रिजरेंट्स उन्हनि खे चइबो आहे जेके रिफ्रिजरेटर्स हूंदा आहिनि या उहे सभई आला जेके शयुनि खे थधे करण लाइ कमु अचनि। जीअं रिफ्रिजरेटर आहे शयुनि खे थधे करण लाइ कमु ईंदो आहे, त उहे जेके गैसियूं उन में इस्तेमालु थींदियूं आहिनि उन में कुझु हद ताईं क्लोरीन जो बि अमल दख़ल हूंदो आहे। उन खां अलावा बाहि विसाईंदड़ जेके फायर रिटार्डेंट हूंदा आहिनि, बाहि विसाईंदड़ आला हूंदा आहिनि, त उन्हनि में बि क्लोरीन जो इस्तेमालु थींदो आहे। उन खां अलावा जेकॾहिं असां नज़र विझूं त कुझु पैथोजेंस थींदा आहिनि। हाणे पैथोजेंस छा आहिनि? पैथोजेन बेसिकली उहे कंपाउंड्स आहिनि जिन जे करे बीमारियूं थींदियूं आहिनि, जीअं कॉलरा, टाइफाइड, डायसेंट्री। हाणे इहे टे क़िस्म जूं बीमारियूं जिनखे वाटर बॉर्न डिजीज़ चइबो आहे। वाटर बॉर्न डिजीज़ छा आहिनि? वाटर बॉर्न डिजीज़ उहे बीमारियूं हूंदियूं आहिनि जेके ख़राब पाणीअ जे करे पैदा थियनि, ऐं उन ख़राब पाणी में जेके सबस्टेंसेस हूंदा आहिनि जिन जे करे उहे बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि उनखे असां पैथोजन चवंदा आहियूं। त उन्हनि पैथोजन खे किल करण जे लाइ, पैथोजन खे ख़तमु करण जे लाइ असांखे क्लोरीन जे स्प्रे जी ज़रूरत पवंदी। जेकॾहिं असां ॿिया कंपाउंड ॾिसूं, केमिस्ट्री जा ॿिया कंपाउंड क्लोरीन खां अलावा त हज़ारे कंपाउंड आहिनि, जीअं हथरादो धान, धागो, शीशो, साबुण, सर्फ, मेकअप जो सामान, धमाकेदार मवाद वगैरह। उनके अलावा केमिस्ट्री जो जेकॾहिं असां ॾिसूं टूथपेस्ट आहे, टूथपेस्ट में हिकिड़ो कंपाउंड यूज़ थींदो आहे सोडियम क्लोराइड या सोडियम फास्फोफ्लोराइड। सोडियम फास्फोफ्लोराइड हाणे इहे जेके कंपाउंड आहिनि उहे बेसिकली कंपाउंड आहिनि जेके केमिस्ट्री जे यूज़ खां ई इस्तेमालु थींदा आहिनि। अच्छा, केमिस्ट्री जे कंपाउंड्स जा फ़ाइदा त इलाही आहिनि पर कुझु नुक़सान बि आहिनि।
मुआशरे ते उन जे कंपाउंड से करे नुकसान थींदा आहिनि। पर बीइंग अ गुड सिटीज़न असां जेकॾहिं केमिस्ट्री खे सुठे नमूने सां पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं त असांखे ख़बर पवंदी त भई नुक़सान कहिड़ा आहिनि, फ़ाइदा कहिड़ा आहिनि, ऐं अहिड़े तरीक़े सां असां नुक़साननि खां बची बि सघूं था ऐं नुक़साननि खे कुझु हद ताईं घटि बि करे सघूं। त इन पूरी डिस्कशन में जेको असां पढ़ियो था मां इहो साबित थियो त केमिस्ट्री असांजे मुआशरे में तमामु सुठो ऐं तमामु वॾो रोल प्ले करे। शयुनि खे थधे करण लाइ कमु अचनि, जीअं रेफ्रिजरेटर आहे शयुनि खे थधे करण लाइ कमु ईंदो आहे, त उहे जेके गैसियूं हुन में इस्तेमालु थींदियूं आहिनि हुन में कुझु हद ताईं क्लोरीन जो बि अमल दख़ल हूंदो आहे। हुन खां अलावा बाहि विसाईंदड़ जेके फायर रिटार्डेंट हूंदा आहिनि, बाहि विसाईंदड़ आला हूंदा आहिनि, त उन्हनि में बि क्लोरीन जो इस्तेमालु थींदो आहे। हुन खां अलावा जेकॾहिं असां नज़र विझूं त कुझु पैथोजेंस थींदा आहिनि। हाणे पैथोजेंस छा आहिनि? पैथोजेन बेसिकली उहे कंपाउंड्स आहिनि जिन जे करे बीमारियूं थींदियूं आहिनि, जीअं कॉलरा, टाइफाइड, डायसेंट्री। हाणे ये टे क़िस्म जूं बीमारियूं जिन खे वाटर बॉर्न डिसीज़ चइबो आहे। वाटर बॉर्न डिसीज़ छा आहिनि? वाटर बॉर्न डिसीज़ उहे बीमारियूं हूंदियूं आहिनि जेके ख़राब पाणी जे करे पैदा थियनि, ऐं उन ख़राब पाणी में जेके सबस्टेंसेस हूंदा आहिनि जिन जे करे उहे बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि उनखे असां पैथोजन चवंदा आहियूं। त उन्हनि पैथोजन खे किल करण जे लाइ, पैथोजन खे ख़तमु करण जे लाइ असांखे क्लोरीन जे स्प्रे जी ज़रूरत पवंदी। जेकॾहिं असां ॿिया कंपाउंड ॾिसूं, केमिस्ट्री जा ॿिया कंपाउंड क्लोरीन खां अलावा त हज़ारे कंपाउंड आहिनि, जीअं हथरादो धागो, शीशो, साबुण, सर्फ, मेकअप जो सामान, धमाकेदार मवाद वगैरह। उनके अलावा केमिस्ट्री जो जेकॾहिं असां टूथपेस्ट आहे, टूथपेस्ट में हिकिड़ो कंपाउंड यूज़ थींदो आहे सोडियम फ्लोराइड या सोडियम फास्फोफ्लोरेट। सोडियम फास्फोफ्लोरेट हाणे इहे जेके कंपाउंड आहिनि उहे बेसिकली कंपाउंड आहिनि जेके केमिस्ट्री जे यूज़ खां ई इस्तेमालु थींदा आहिनि। अच्छा, केमिस्ट्री जे कंपाउंड्स जा फ़ाइदा त इलाही आहिनि पर कुझु नुक़सान बि आहिनि। मुआशरे ते उन जे कंपाउंड से करे कुझु नुक़सान थींदा आहिनि। पर बीइंग अ गुड सिटीज़न असां जेकॾहिं केमिस्ट्री खे सुठे नमूने सां पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं त असांखे ख़बर पवंदी त भई नुक़सान कहिड़ा आहिनि, फ़ाइदा कहिड़ा आहिनि, ऐं अहिड़े तरीक़े सां असां नुक़साननि खां बची बि सघूं था ऐं नुक़साननि खे कुझु हद ताईं घटि बि करे सघूं। त इन पूरी डिस्कशन में जेको असां पढ़ियो था मां इहो साबित थियो त केमिस्ट्री असांजे मुआशरे में तमामु सुठो ऐं तमामु वॾो रोल प्ले करे। अॼु जे लाइ केमिस्ट्री एंड सोसाइटी इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में असां कुझु वधीक पढ़ंदासीं। Thank you.